तारुफ जे लाइ तव्हां जूं ज़ातियूं आहिनि, पर इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम। रब तो चे का ज़ात पात मांखे प्यारी काने, मूंखे प्यारो उहो आहे जेको तव्हां मां वधीक मुत्तकी ऐं परहेज़गार हूंदो। अदा थोरो आवाज़ हटायोसि। इन अकरमकुम बेशक तव्हां में इज्जत वारो इंदल्लाह अल्लाह वट उहो आ, अतकाकुम जेको तव्हां मां वधीक मुत्तकी ऐं परहेज़गार हुजे, वधीक तक़वा जो साहिब आ त उहो अल्लाह खे वधीक प्यारो आहे। अदा आओ न सही। पंजाब में हिकिड़ो सैयद हो, सैयद जी ज़ात तां सदके वञा, मां त सैयदनि जो ग़ुलाम आहियां, पर हिकिड़ो सैयद हो, खुदा जो शान, उन हिकिड़ो किताब लिखियो राग जो। छाजो लिखियईं? राग शरीयत में हराम। चओ राग शरीयत में। हाणे असां जूं नातूं बि राग जे कट ते अची हूंदव। ये असां नंढे हूंदे ॿुधंदा हुआसीं जानन फ़कीर गुला नबी लीमो, इहे पुराणा पुराणा। इन्हनि खां अॻे ॿियो हिकिड़ो पुराणो तव्हांजे हिन मुल्क जो शेरल हूंदो हो। मुंहिंजा दोस्तो अञा इन खां अॻिते ॿिया बि घणा ई असांजे मुल्क में बि आहे। तव्हांजे मुल्क जो जतोई चओ सुभान अल्लाह। अॼुकल्ह त ख़ल्क जतोई ते कावड़ी वेठी। तुंहिंजे शान मथां कुर्बानो नबी, तुझे शान मथा कुर्बानो नबी, घोरिया बारा बच्चा जिंदो जान नबी, तुझे शान मथा। बिना पाछे तुझो पाक जिस्म मख खे न विहण जो, तो ते हुकुम वद यूसुफ खां आहे तुझो हुस्न, वद यूसुफ खां आहे तुझो हुस्न, पसी हूरू थियूं हैरान नबी, तुझे शान मथा कुर्बान नबी, घोरिया बारा बच्चा जिंदो जान नबी, तुझे शान मथा। महराज तोखे जिस्मानी थियो, सारो सैर तोखे सुभानी थियो, सारो ॾेह तुंहिंजो आहे दानी थियो, सारो ॾेह तुंहिंजो आहे दानी थियो, पसी मलक फलक थिया मस्तान नबी, तुझे शान मथा थिया कुर्बान नबी, तुझे शान मथा कुर्बान नबी, घोरिया बारा बच्चा जिंदो जान नबी, तुझे शान मथा। मां गुलाम रसूल आया तुझो हिजे मेहराबपुर में, चाहे मुझो आणायो अरब कयो कुर्ब पंहिंजो, आणायो अरब कयो कुर्ब पंहिंजो, मां त तुंहिंजो मरां थी शल मेहमान नबी, तुझे शान मथा
12 साल मां विसे ॾह मेहरापुर जे भर में पहिरों दफ़ो मां बुज़ुर्ग जी मज़ार ते हाज़िरी भरी उते मूंखे माण्हू ॿुधायो त हज़रत मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह जुती मुबारक परे लाहे अंदर पहिरें उघाड़ा ईंदा हा पाण फरमाईंदा हा त ग़ुलाम रसूल हज़ूरी शख्स हो छा हो अदा ॾाढे त ॻाल्हि कई दफ़ा ॾाढे कमाल बुज़ुर्ग हो अबा अल्लाह बारन जी अदब कजे या बेअदबी कजे ॾाढे त ॻाल्हि जुम्मो जुम्मो 8 हाँ जुम्मो जुम्मो 8 असां हाणे जतो ई पिया तनक़ीद कयूं मूं वारो दुकान सुठो अथव इतो जी सामान वठो जानण फ़कीर वारो दुकान तो सुठो सामान वठिजो ख़राब आहे या कड़ी चंगाई आहे मुंहिंजा दड़ा असां पाण पंहिंजा अहले सुन्नत वल जमात जा पाण सुन्नी हिक ॿिए जो पटको लाहींदासीं त पोइ कमु कीअं हलंदो खुदा पाक शल सम्झ नसीब फरमाए ॾाढे चओ सुभान अल्लाह गाल पे कम त मुंहिंजा दोस्त अॼुकल्ह नातूं बि राग जे तरीक़े ते तव्हां ॿुधियो न इहे वरी असांजे मुहाजरनि ॿाहिरि शुरू कनि हिकिड़ो नात पढ़ंदो ॿियो कंदो अल्लाह 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 मुंहिंजा दोस्त सम्झ में नथी पए थोरो ॿाहिरि बि तबलो पियो वॼे ठबक 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 अब आहे या न आहे हराम आहे हराम कतई हराम आहे बिल्कुलु नाजाइज़ आहे बिल्कुलु ग़लत तरीक़ो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो नातूं शेर त अॻियनि बुज़ुर्गनि जा ॿुध बाह ते हां ठरी पवंदो ये नवा नवा मुंहिंजा दोस्त पैदा थिया आहिनि छोरा 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 रुगो पैसनि कमाइण जे पुठियां मुंहिंजा दोस्त हिकिड़े नात खान नालो कोन थो खणा मथां चिड़ी पवे को मुंहिंजा दोस्त नात खान मुंहिंजा दा पैसा एतिरा कमाया जो $2 करोड़ खणी घणा सही $2 करोड़ पैसा न $2 करोड़ खणी अबू ज़ाबी में 5 स्टार होटल खोलियो अथसि जिथे रंडियूं भी न चंदियूं हन शराब भी पीचंदो आ ज़िना भी थींदी आ नबी जी नात गायई उन नबी जे नात जे सदके पैसा मिला उन जी कमाई मजा 5 स्टार होटल खोलियो थे दुबई में जिथे शराब नोशी ज़िना पई हले चल असांजे हाल ते खुदा रहम करे चओ आमीन ॾाढे त चओ आमीन जोर सां चओ आमीन भींग पई थे भींग मुसलमानों भींग पई थे असां मुसलमान ईअं नंढ पिया हूं का ख़बर ई कान थी पई असां मुंहिंजा दोस्त रसूलुल्लाह जे सदके माण्हू तो ते पैसा घोरनि चओ न सुभान अल्लाह महबूब जे सदके तोखे नज़राना ॾियनि त तूं नेक ऐं सालियो थी न सही साईं उहे तुंहिंजा पैसा हक़ हलाल ॾे हुजनि दीन में हुजनि पंहिंजे बचन ते ख़र्च कर घर ते ख़र्च कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हलाल जी कमाई कर त पोइ मज़ो उन्ही में आहे मुंहिंजा दोस्त उन्ही पैसनि मज़ा वरी हराम जो नमूनो पियो कर तंहिंजी माना तुंहिंजी नियत ई असल में कमाई जी ही ख़ुदा जे रज़ा जी कान हुई मुंहिंजा दोस्त हिकिड़ो शेर ख़ुदा जे रसूल खे राज़ी करण जे लाइ चओ त तुंहिंजा ॿई जहान मोचार सभई जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह गाल पे कम पंजाब में हिकड़े सैयद राग ते किताब लिखियो छाते लिखी वरी पंजाब में हिकड़े मंगणहार जो पुट वनी मदरसे में पढ़ियो त वरी कुरान जो तफसीर लिखियो साईं सैयद छा लिखियो राग ते किताब लिखई जेको संदुस नाने हराम कयो ऐं मंगणहार जो दधो ई दुहल वजाइणो हो पुटड़ो पढ़ी पियो दीन जे मदरसे में वनी आलिम थियो एडो वडो आलिम थियो जो कुरान जो तफसीर लिखई जो अॼुकल्ह पाकिस्तान में मशहूर तफसीर आहे तॾहिं मां तव्हांखे चयो इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम रब जी ज़ात बाबरकात फरमाए तो तव्हांजा कबीला तव्हांजूं ज़ातियूं तव्हांजा पाड़ा मां रुगो सुञाणप लाइ ठाहिया अथव पर मां अल्लाह जे ज़ात बाबरकात खे उहो प्यारो आहे जेको तव्हां मां वधीक मुत्तकी ऐं परहेज़गार हूंदो
तकवा ई परहेज़गारी थव इस्लाम में। छा में अदा हाणे बुधो इस्लाम आहे छा। मुझे हबीब करीम फरमायो आ बुनियल इस्लाम अला खमसिन। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइन था इस्लाम जो बुनियाद पंजन शयुनि जे मथां रखियल आहे। घणियूं शयूं? सब का पहरी शय सरकार फरमाइन था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, यानी शहादत जो कलमो, तौहीद जो कलमो। मुझा दोस्तों अजीजो जे में अल्लाह जी वहदानियत जो इकरार होजे ऐं रसूलुल्लाह जे रिसालत जो इकरार होजे। उन पंजन बुनियादन मां पहरी शय आ जी तव्हां जो शामियानो आ न सही, हिन जो लकड़न जे मथा बुनियाद आ। लकड़ा आहिनि, शामियानो बीठो आ। लकड़ो हिकड़ो भी किथां किरी पवंदो, शामियानो हेठि थी पवंदो, साइज ख़राब थी वेंदी, नमूनो ख़राब थी वेंदो। मुंहिंजा तो तहरे जा हे बुनियाद आहिनि। सोणे मुस्तफ़ा करीम फरमायो त मां इस्लाम जेको तव्हांखे ॾिनो आहे उन जो बुनियाद पंजनि शयुनि ते आहे। घणनि शयुनि ते आहे? पहरी शय कहिड़ी आहे? चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे इहा अहिड़ी शय आहे जो ईअं खणी सम्झो त इस्लाम जे अंदरि दाख़िल थियण जो दरवाज़ो आहे। जेका इमारत हुजे, को कोट हुजे, को किलो हुजे, को घर हुजे, का मस्जिद हुजे, का दरबार हुजे, उन्हीं में दाखिल थिबो तो दरवाजे खां इस्लाम हिकड़ी दरबार आ। उन्हीं इस्लाम में दरबार जे अंदर दाखिल थियण जे लाइ पहिरियों पहिरियों दरवाज़ो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। साईं फरमाइनि था हिकड़ो पंजन बुनियादनि मां हिकड़ो बुनियाद आहे। सही ॿियो बुनियाद नबी से फरमाइन था इक़ामस सलात, नमाज जो कायम करण। इहा शय अहिड़ी आहे जेका असां खां छॾाए वई आहे। जलसे ते 200 माण्हू ईंदा, नमाज में 3 बीठा हुआ। तकरीर ॿुधण ते 5000 माण्हू ईंदा, नमाज जे टाइम ते 100 बि कोन हूंदा। अॼुकल्ह त हाल अहिड़ो थी वियो आहे, नाराज़ न थिजो, तव्हांजे लाइ नथो चवां, मां बि ज़िंदगी माण्हुनि सां गुज़ार, जेके जलसो कराईंदा आहिनि उहे बि नमाज़ कोन पढ़ंदा। छा कयूंसीं? कमु हो, महिमान घणा थी विया, मौलूदनि खे खाराइणो हो, मौलवीअ जो पेट भरणो हो, महिमाननि जी इज़त करणी ही, बिस्तर नमाज़ वई, इहो जलसो छो थो कराई? लाचार पियो थिए। ख़ुदा जो फर्ज़ वियो, नमाज़ न पढ़ी, आका ता कुर्बान वञा। मुझे मुस्तफ़ा फरमायो जंहिंजी सोमहणी जी नमाज कज़ा थी, जंहिंजी फजर जी नमाज करात कज़ा थी, मुस्तफ़ा फरमाइनि त कअन्नमा वुतिर मिन अहलिही व मालिही। जंहिंजी सोमहणी ऐं इशा कज़ा थी वई, मां मोहम्मद चवां थो उन जी माल औलाद जी भींग थी वई। ये मुस्तफ़ा जो फरमान ॼण उन जी माल जी ऐं औलाद जी भींग थी वई, का शय न बचसे। जंहिंजी फजर कज़ा थी वई, जंहिंजी इशा कज़ा थी वई, ॼण तो हुन जे माल जी अहल अयाल जी भींग थी वई, का शय न बची। असीं पंहिंजे हथनि सां पंहिंजी भींग पिया कयूं। रसूलुल्लाह फरमायो क़यामत जे निशाननि मंझां हिकिड़ी इहा निशानी हूंदी जो क़यामत जे ॾिहाड़े सभ खां अव्वल मुंहिंजे उम्मत खां 2 शयूं खसिजी वेंदियूं। सहाबा कराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, वे कहिड़ियूं शयूं हुजूं जेके सभ खां अव्वल खसबियूं? हुजूर से फरमाइनि था सभ खां अव्वल जेका नेमत मुंहिंजे उम्मत खां खसबी उहा नमाज़ हूंदी। मुंहिंजे उम्मत खां नमाज़ खसजी वेंदी। मुंहिंजा दा वञी ॻोठनि में सर्वे कर, वञी ॻोठनि में घुम, इल्ला माशाअल्लाह 400 घर में जाके 4 माण्हू नमाज़ी हूंदा। मस्जिद में डब जमी था वञनि, तॾनि ते मिटी चढ़ी थी वञे, पांक ॾियण वारो कोन्हे, मस्जिद में नमाज़ पढ़ण वारो कोन्हे, उड़ियो थुड़ियो को नमाज़ी आहे सो बि घर में मुसल्लो रखियो वेठो आहे। अल्लाह पाक जे घर में नमाज़ ते कोन थो अचे पियो। मुंहिंजे ग़ैब दान नबी तां कुर्बान वञा, 1400 साल अॻे ख़ुदा जे हबीब फरमायो त मुंहिंजे उम्मत खां नमाज़ जहिड़ी नेमत खसिजी वेंदी। तू खुदा जे आॾो नथो झुकी,
इब्लीस हिकिड़ो सजदो न कयो हो, तड़जी लानती बणजी हो। तू रोज़ानो 5 नमाज़ूं क़ज़ा कंदो आ, तू ख़ुदा में कहिड़ी उम्मीद रखंदो आ? और मुझा दोस्तों अजीजो, नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइन था उन नेमतुन मां बी शय हुंदी हया। सरकार फरमाइन था मुझे उम्मत खां नमाज बि खसजी वेंदी त मुझे उम्मत मां हया बि छॾे वेंदो। अॼु मुझा दोस्त पुट खे पीउ जो हया कोन्हे, ज़ाल के मुड़स जो हया कोने। मुझा दोस्तों मुरीद के मुर्शिद जो हया कोने, ओड़े पाड़े वारे के पाड़े जो हया कोने, शागिर्द के उस्ताद जो हया कोने। मुजादा चंगे मठे जो हया कोन रहो आ। अज अब्बे जो अदब कोने। जेकॾहिं को माउ सां ॻाल्हाईंदो आ त माउ खे चवंदो आ ओ कुराड़ी, पीउ खे चवंदो आ ओ पोढ़ा। जेकॾहिं को पीउ मां थोरो ॻाल्हाईंदो आ त उनखे छिड़बूं ॾींदा आहियो। अल्लाह ताला फरमाईंदो आ ला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। खबरदार पंहिंजे माउ ऐं पीउ सां तकड़ो न ॻाल्हाइजां, तेज़ न ॻाल्हाइजां, उफ़ बि न कजां। जेकॾहिं ॻाल्हाई त नरम नरम ॻाल्हाइजां। मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था औलाद जे लाइ माउ ऐं पीउ पारस पत्थर आहे। पारस सोन लोह खे लगे सोन बढ़ाए छॾे त अम्बो अब्बो ऐं अम्मा औलाद जे लाइ कीमिया खां पारस पत्थर खां वधीक कीमती आहिनि। कहिड़ो बि गुनहगार तुंहिंजो पीउ माउ हुजे, तूं केतिरो नेक सालिह छो न हुजी, पर जेकॾहिं माउ ऐं पीउ जी थोरी बि बेअदबी कंदे अल्लाह पाक तुंहिंजो नालो बदबख्तनि जी लिस्ट में लिखी छॾींदो आहे। मुंहिंजे मदीने वारे साईं तां कुर्बान वञा, तुंहिंजो अब्बो अम्मा मरी वञनि छंछर छंछर ते या खमीस खमीस ते माउ ऐं पीउ जी क़ब्र जी वञी हाज़िरी ॾे, मां तुंहिंजो नालो नेक बख्तनि जी लिस्ट में लिखी छॾींदो आहियां। मंज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदहुमा। महबूब फरमाइनि था जंहिं पंहिंजे वालिदैन जे क़ब्र जी ज़ियारत कई या ॿिन्ही मां हिकिड़े जी ज़ियारत कई, कुतिब फिल अबरार, अल्लाह पाक जो नालो नेक बख्तन जी लिस्ट में लिखी छॾींदो आहे। जंहिंजो पीउ ऐं माउ जेरो आहे सो वॾो ख़ुशकिस्मत आहे, उन्हनि जी ख़िदमत करे अल्लाह ई अल्लाह जे रसूल खे राज़ी करे वठे। अल्लाह पाक जे महबूब फरमा त 2 शयूं मुंहिंजे उम्मत मां खसजी वेंदियूं, हिकिड़ी नमाज ऐं ॿियो हया। असां ॾिसूं था त वाकई इहे 2 शयूं रसूलुल्लाह जे उम्मत मां घटि ॿियूं पियूं वञनि। नमाज़ी खे चंद वञी बचाहनि। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजा सॼण, मुंहिंजा भाउ, ओ वक़्तु सीड़ा अचण वारा, मूं ग़रीब जी तोखे अपील आहे, नमाज़ी बणिजी पओ त बेड़ा ई पार। छा ख़्याल आहे नमाज़ी थींदो? आमीन त कयो। हज़रत मखदूम बुरहानुद्दीन जे पाड़े में वेही, अल्लाह जे घर में वेही सच्ची दिल सां आमीन कर, मन तुंहिंजी मुंहिंजी क़िस्मत बदलजी पवे। मुंहिंजा सजण नमाज़ी थी पओ, नमाज़ी सच्चा पच्चा थी पओ त मुंहिंजे हबीब फरमायो त इस्लाम जो ॿियो सुतून, ॿियो थंब अथव नमाज़। एतिरे क़दुरु साईं फरमायो अस्सलातु इमादुद्दीन, नमाज दीन जो सुतून आहे। मन अक़ामहा फ़क़द अक़ाम दीन, जंहिं नमाज क़ाइम कई त दीन क़ाइम कयो। वमन तरकहा, जंहिं नमाज छॾी फ़क़द हदम दीन, त दीन राहे छॾी। बैनल मुस्लिम वल काफिर तर्कुस सलात। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मुसलमान ऐं काफर जे विच ते फ़र्क़ु नमाज़ आहे। यानी मुसलमान नमाज़ी हूंदो आहे, काफर बेनमाज़ी हूंदो आहे। हबीबन करीमन फरमायो त मुसलमान ऐं काफर जो फ़र्क़ु नमाज़ आहे। इमाम अहमद बिन हंबल चओ सुभान अल्लाह। रात मां वेठो हुअसि पंहिंजे मदरसे में, हिकिड़ो किताब मुंहिंजो छोकिरो पढ़ंदो आहे, लाहौर मदरसे में पढ़ंदो आहे। दुआ कयोसि अल्लाह हुनखे इल्मु नसीब करे। हिकिड़ो तव्हांजे दुआउनि सां आलिम थी वियो आहे जेको मदरसे में पढ़ाए थो, हिकिड़ो क़ुरान जो हाफ़िज़ थी वियो आहे, उहो साॻो वरी आलिम पियो थिए। दुआ कयोसि अल्लाह से हुन जो इल्मु तकमील खे पहुचाए।
मुखे फोन की बाबा मूं हिकिड़ो नओं किताब फलाणो तव्हांजी लाइब्रेरी में कोन्हे वो मूं ख़रीद कयो आहे मुंहिंजो बाबा मोकिले ॾे वो किताब आयो मां राति वेठे पढ़ियो उन में हिकिड़ी रिवायत पढ़ियमि मुंहिंजो ईमान ताज़ो थी पियो हज़रत पीराने पीर जी किसो ॿुधायां मुंहिंजा दोस्तो अदीदो उन में लिखियो पियो आहे त इमाम अहमद बिन हंबल चओ सुभान अल्लाह हजरत गौसे पाक रदी अल्लाह ताला अन्हु खां कई 100 साल अग में गुजरी वियो आहे पीराना पीर खां कई 100 हिकिड़ो न 200-300 साल अॻे पीरान पीर 200-300 साल पोइ आयो हिकिड़े ॾिहाड़े हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि खे ख्याल थियो तो इमाम अहमद बिन हंबल मुझे पाड़े में आ उनजी मज़ार आ क़ब्र ते वनी हाज़री भरिया मुझा दोस्तों गौसल आज़म जीलानी पांजे जमात सां गजी कुल पढ़ण ख़त्मो पढ़ण हज़रत इमाम अहमद बिन हंबल जी मज़ार ते पहुतो जिए जो इमाम अहमद बिन हंबल जी मज़ार ते पीरान पीर दाखिल थी अंदर दाखिल थी चई अस्सलामु अलैकुम त क़ब्र फाटी पई इमाम अहमद बिन हंबल बाहर निकरी आयो सुभान अल्लाह तो जो ये थी अल्लाह वारन जा फैज़ ऐं पावर पीरान पीर को जो अस्सलाम अलैकुम जेको 200 साल 300 साल बुजुर्ग अगे गुजारे वियो आहे इमाम अहमद बिन हंबल जहिड़ो शख्स पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि खे वालेकुम सलाम चई क़ब्र खां ॿाहिरि निकिरी भाकुर पाए चई अब्दुल कादिर जीलानी अञा तो कहे फ़िक़्ह जो इमाम क़बूल कोन कयो आहे मुझे हंबली मज़हब जा माण्हू तमामु थोड़ा आहिनि तू अब्दुल कादिर मुझे मसलक में अच तो तुझे सदके मुझे मसलक जी पैरवी थी पवंदी ऐं मुझो मसलक दुनिया में मशहूर थी पवंदो हजरत गौस पाक रदी अल्लाह ताला अन्हु फरमान था मुझो ईमान आ शाफई भी हक ते मुझो ईमान आ मालिकी भी हक ते मुझो ईमान आ हंबली भी हक ते मुझो ईमान आ हनफी भी हक ते पर तो क़ब्र खां निकरी मुझो इस्तक़बाल कयो आ मां अज खां पोइ तुझे फ़िक़्ह ते अमल कंदुसि हजरत पीरान पीर हंबली आ चो सुभान अल्लाह हजरत गौस पाक कहिड़े मसलक जो आहे पाण हनफी आहियूं मुरीद अब्दुल कादिर जीलानी जा आहियूं फ़िक़्ह में हनफी आहियूं पर असांजो मुर्शिद हजरत अब्दुल कादिर जीलानी असांजो रूहानी मुर्शिद आहे पर मुंहिंजा दोस्त फ़िक़्ह जे हिसाब सां वरी इमाम अहमद बिन हंबल जो शागिर्द आहे मुंहिंजा दोस्त इन मां अंदाज़ो कर अल्लाह वारनि जो केॾो फैज़ कुशादो आहे मुंहिंजा दोस्त जो मरण खां बाद में भी मुंहिंजा दोस्त ॿाहिरि निकिरनि था पर अॻियां जेको जंहिंजे लाइ निकितो सो अब्दुल कादिर जीलानी हो हा न दादा ॾाढे त ॻाल्हि ज़ोर सां त ॻाल्हि कंहिंजे लाइ निकितो पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि निकरण वारो इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैहि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तो नी इमाम अहमद बिन हंबल जी फतवा है यानी ये खणी समझो त पीरान पीर जी फतवा है पीरान पीर जी फतवा कबूल आ हथ मथे खणो महांगी पवंदव महांगी पवंदव चङो ॿुधो पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जी फतवा है त जेको बेनमाज़ी मरी वञे उनखे मुसलमाननि जे कब्रिस्तान में न पूरियो जनाज़ो भी न पढ़ोसि अॼु मां त छुटा असांजे मुर्शिद जी फतवा है बेनमाज़ी मरे मुसलमाननि जे कब्रिस्तान में नफ़क़ कयोसि उनजो जनाज़ो केर थो चवे दिलबर दस्तगीर इन्ही मां अंदाज़ो कर अदा इन्ही मां अंदाज़ो कर त पीरान पीर जी बेनमाज़ीअ ते केतिरी कावड़ हज़रत गौस पाक जी इमाम अहमद बिन हंबल जी बेनमाज़ीअ ते केतिरी कावड़ आहे वो केतिरो ख़राब आहे केतिरो बुरो आहे जो इमाम अहमद बिन हंबल जहिड़ो शख्स अब्दुल कादिर जीलानी जहिड़ो शख्स चवे तो जनाज़ो न पढ़ोसि ईअं ढेर ते छॾे छॾियोसि ॿाहिरि
ढूंढ पूरबान ढूंढ धप न करे ये नहीं बाहर कहीं खड बड में उछलास मुसलमानन जे कब्रिस्तान दफन न कयोस मुसलमानन जे कब्रिस्तान में दफन थियण जो लायक ही न अल्लाह सही शल तो असा के नमाजी बनाए अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा जेका मोमिनन जी मां वा सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी न्याणिया वह फरमाईंदी आ त मुझो हबीब रात जो नफली नमाज में एतरो बीहंदा हा जो मुझे हबीब जा कदम मुबारक सुजी विंदा हा मां अर्ज कंदी हस या रसूल अल्लाह एतरो छो था जागो पिया मोहम्मद करीम तो जो त अरशन ते इंतजार थींदो आ ओ मुझा हबीब तुझे उम्मती हुजण जे लाइ त 1.25 लख नबी सगोरा चवंदा विया त या अल्लाह तू असां के आखिरी नबी जो उम्मती बनाए ओ मुझा मुस्तफा करीम तुझो त अल्लाह पाक एडो वडो शान कयो आ जो जेसी तई तू मुहम्मद करीम जन्नत जो दर न खोली दे त 1.25 लख नबी बाहर बीठा हुंदा सच तो चवां या गलत तो चवां असां जे नबी जो शान रहियो आहे या ना है सब नबी बाहर बीठा हुंदा मुझा दोस्तों अजीजो कह के जन्नत जे अंदर दाखिल थियण जी मोकल कान मिलंदी मुस्तफा करीम फरमाइन था अग में मां जन्नत में वेंदुस दर खोलींदुस उन खां पोइ मुंहिंजी उम्मत वेंदी पोइ ॿिया जन्नत में वेंदा अम्मा थी चवे या रसूल अल्लाह तुझो एडो अल्लाह शान कयो आ आई पो भी तू बीही पंहिंजा पेर सुजाए तो छड़ी एतरो छो रोई एतरो छो जागी एतरो न जाग मुस्तफा फरमाइंदा हा आशा जडी मुसा अल्लाह एडा वड़ कया पो मां पंहिंजे रब जो शुक्र न कया अफलम अकुल अबदन शकूरा जे मुझो एडो वडो मान ही मर्तबो कयो आ एडो मुखे खुदा वधायो आ जो सब नबियन जो मुखे अल्लाह सरदार बनायो आ पो जरी मुखे सब नबियन जी पग बधाए पगदार ठाई त पो मां छो न रब जो शुक्र कया आशा मां त मोहम्मद चाही दुआ सजदो कया त सिर न खणा मुझो रूह भी सजदे में परवाज थी वने अल्लाह करे नमाजी थी पो चो आमीन अल्लाह करे सब नमाजी बनजी पो मुझा सोना नमाज जी अहमियत के शामिल कर या नमाज तुझे ला बरकत ही बरकता एड़ी तो में बरकता जो वजू कंदे कंदे अल्लाह से तुझे वजू जे सदके उज़वन जा सब गुनाह माफ करे छदो हाने उज़वन जा गुनाह रुगो वजू जे करे बख्शजी आ हाने तो नमाज जी नियत करे मलाक चंदा मौला वजू जे करे ही तो हिन जा सब गुनाह बख्शा हाने नमाज जे सदके छा तो दी से अल्लाह ताला जल जलालहु मन वालो फरमाइंदो तो वजू जे सदके गुनाह सब बख्शा मास पर हाने नमाज जे सदके हिन जे ला जन्नत के वाजिब तो करे छजा अस्सलातु मिफ्ताहुल जन्नह नमाज जन्नत जी चाबिया जेको शख्स नमाज पढ़ंदो ये समझो तो जन्नत जो तालो खोले जन्नत में दाखिल थी वेंदो नमाज जे सदके कपड़ा पाक नमाज सदके जान पाक वट भी कंदे कपड़ा भी पंजा सला साफ सुथरा रखंदे वक्त ते उथंदे वक्त ते सुम्हंदे वक्त ते खुदा के याद कंदे बेनमाजी हुंदे त ढगे वांगुर पेशाब कयो होलियो वींदे नको वट पचाईंदे नको कपड़ा साफ कंदे ठयो नमाज त पढ़नी हुई काने का मुझा दोस्त एड़े हाल में मौत अची वई कलमो नसीब कोन थींदी नमाजी के इहा नेमत नसीब थींदी आ जो मरंदो आ त जरूर ईमान सां मरंदो आ वींदो जहान मां त जरूर बिल जरूर के ईमान सा लाडाणो थींदो ऐं कलमो नसीब थींदो बेनमाजी जे ला वडे खां वडो खतरो आ जो नके मरण महल कलमो नसीब न थींदो आ साईं फरमाइंदा हन मन कान आखिर कलामुहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह हुजूर फरमाइन था मरण जे टाइम ते जो आखिरी कलाम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह
मन कान आखिर कलामुहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह। हुजूर फरमाइन था मरण जे टाइम ते जो आखिरी कलाम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हूंदो सो जन्नत में जरूर वेंदो। तो इस्लाम जो बियो सुतून ला इलाहा इल्लल्लाह का पोआ नमाज अदा। करबला में सोने हुसैन नमाज पढ़ी न पढ़ी? हुसैन के तो नबी से जेरे चयो अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलल जन्नह। मुझो हसन मुझो हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार दवा। सुभान अल्लाह दा कर। हसन हुसैन जन्नत जे जवानन जा। हजरत हुसैन मुजादा सुमी पिया बां से रांदी करे नाने मुखे सर्टिफिकेट ॾेई छॾियो बस। अॼुकल्ह जा शाह पीर चवंदा आहिनि साईं हाकिम शाह कोन चवंदो आहे के पीर चवंदा हल हलड़े मौलवी हल हल कुरान असांजे नाने ते लखो हो या मौलविन ते लथो? मौलवी तू वरी फकुर थो करे असांजे नाने ते कुरान लथो। वाह जो नाने जे कुरान जो कदर कयो थी। कुत्ता वेड़ा कुकड़ वेड़ा ॾाढियूं कूड़ा नाने जे कुरान वाह जो कदर कयो थी। नाने जे कुरान खे मुंहिंजा दोस्त सुञाणी हा त इहा नानक वारी हुजत ई न करी आहे। हुजत हो त पुनल साम्हूं कमीनीअ केही असल आर्य जाम जे पलायाऊं पेई हूजा पाइन पेरन में तह जुतिया ना जेही हाणे विसारे वेही तन केचन खे आऊं कीअं रहां। अदा मुझे महबूब सा का हुज्जत आहे पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बंभोर में। चओ भला पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बंभोर में। केड़ी हुज्जत हो करी खुदा जो कसम अली हुज्जत कान कई खातून जन्नत हुज्जत कान कई हसन हुसैन हुज्जत कान कई अब्दुल कादिर जीलानी हुज्जत कान कई कलंदर शहबाज हुज्जत कान कई हजरत रोजे धनी रहमतुल्लाह अलैह हुज्जत कान कई कंहिं बि वली हुज्जत कान कई। भिटाई गारो गिची में विझी चवे तो हुज्जत हो त पुनल साम्हूं कमीनी अकेही। यो चवण ही गलत आ। ये न चवंदो कर कंहिंखे इनकार आ तुंहिंजे नाने ते क़ुरान कोन लथो आ। तुंहिंजे नाने ते क़ुरान लथो आ तॾहिं त चऊं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहो तॾहिं त पिया चऊं पर तोखे हक़ न आहे जो तूं नाने जो नानो औलाद बि सॾाई ऐं वरी क़ुरान जी दावा करे वरी नाने खां पुठीरो हुजी। ख़ुदा जो कसम आ अल्लाह पाक जो महबूब क़यामत जे ॾिहाड़े चवंदो रब्बे ओ मुंहिंजा मौला ॿुधी छॾ इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा। मुंहिंजा मौला है उहे माण्हू थी जेके मां मोहम्मद जे क़ुरान खे पुठीअ जे पोयां चलाए छॾियो। कीअं थो चवी मुंहिंजे नाने ते लथो? इल्ल क़ौम इत्तख़ज़ू सही क़ुरान सूरत फुरक़ान रब्ब इल्ल क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा। मुहम्मद करीम खुदा जी दरबार में भी अर्श खे वठी दाहींदो। ओ मुंहिंजा मौला इहो क़ुरान आ जंहिं क़ुरान जे करे मां हसन हुसैन शहीद कराया। मुंहिंजा मौला इहो क़ुरान आ जंहिंजे करे मां पंहिंजा प्यारा हबीब करीम मके जहिड़ो शहर छॾे हिजरत कई। ओ मुंहिंजा मौला इहो क़ुरान आ
जंहिंजे पोयां मां पंहिंजा सहाब सगोरा शहीद कराया। ओ मुंहिंजा मौला ही हो कुरान आ जंहिं कुरान जे करे मां मुहम्मद करीम उहद जे मैदान में पंहिंजा दंद मुबारक शहीद कराया। इल कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा, पर मुंहिंजा ख़ालिक उन कुरान खे न मुंहिंजे उम्मत पुठीअ पोयां फिटो करे छॾियो, अमल ई कोन कंदा हा, कुरान जे वेझो ई कोन वेंदा हा। अल्लाह करे ईअं न थिए जो असांजे ख़िलाफ़ मुहम्मद करीम दाही बणिजी बीही रहे। खुदा करे शन रसूलुल्लाह असांजी शफ़ाअत करे। चओ आमीन, ज़ोर सां चओ आमीन। पर अल्लाह जो कुरान सच्चो आ, वायदो सच्चो आ। अल्लाह जो हबीब क़यामत में चवंदो इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा, मौला हीअ कौम थी जंहिं कुरान खे पुछी ते उछलाए छॾियो, अमल कोन कंदा हा। त सोना हुसैन नमाज़ न पढ़े आ, पर उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। सजदे तो सबने किए उसका नया अंदाज है, उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। सोने हुसैन नमाज पढ़ी या न पढ़ी? अली नमाज पढ़ी या न पढ़ी? सिद्दीक अकबर नमाज पढ़ी या न पढ़ी? सबनी के छड़ खणी खुदा जे हबीब मुहम्मद फरमायो फिस्सलात कुर्रतुल ऐनैय, ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो मां मुहम्मद जूं नमाज में अखियूं ठरंदियूं आहिनि। नमाज पढ़ंदो आहियां त मुंहिंजूं अखियूं ठरंदियूं आहिनि। मुंहिंजा सोना असां जूं तव्हां जूं बि नमाज में अखियूं ठरण खपनि। महबूब जूं अखियूं ठरनि थियूं त असां जूं बि ठरनि। इंशा अल्लाह ताला जॾहिं नमाज में तुंहिंजी अख ठरी त पक ॼाण त तूं पको मोमिन आ। नमाज के बार न समझ, नमाज के कर्ज न समझ, नमाज के पांजे मथा वजन न समझ, नमाज के अल्लाह जो इनाम समझ। मुंहिंजा दोस्त अजीज हिकिड़ो वॾेरो हो, ड्राइवर होस नमाज़ी, रस्ते सां पे विया, मस्जिद जो आई त ड्राइवर चयो अॻिते मस्जिद आहे कान 20 कोहन में, साईं साहब गाॾी झलिया नमाज पढ़ा। हा पढ़ी, मथे ते तप चढ़ी वियुसि। ड्राइवर गाड़ी बंद करे, वो वडेरो सिगरेट तो खाए गाड़ी में वेही रहे, हुन वनी वजू कयो, आराम सां वजू करे नदण बदण करे सुन्नतूं नफल पढ़ी, नमाज ड्रगी पढ़ी, वडेरे के उथो वे लुछ पुछ। भला हू गाड़ी में बैठो धूड़ पे पाते खुदा जे घर में अचा तो मरी पया। आखिर जॾहिं तंग थियो तो मतलब भित खां ॻीचू वराए चयो तो हलिया देर थी वई। ड्राइवर तो चे नथो छॾे। छा चई? केरु नथो छॾई? चे जेको तोखे अंदर नथो छॾे सो मूंखे ॿाहिर नथो छॾे। जेको तोखे अंदर नथो अचण ॾे उहो मूंखे ॿाहिर नथो अचण ॾे। मुंहिंजा दोस्त मां पंहिंजे ओताक ते उन्ही खे अचण पसंदि कंदुसि जेको मुंहिंजो यार हूंदो। जेको मुंहिंजो दुश्मन हूंदो उन खे मां पंहिंजे ओताक ते घर अचण कोन ॾींदुसि। मुंहिंजा दोस्त हो पाण ई न ईंदो त कीअं वञा? खुदा जे घर में जेके वञनि था से खुदा जा दोस्त आहिनि। याद रखो जिन के खुदा जो दर नसीब ना है समझो खुदा जा दुश्मन आहिनि। खुदा उनके पांजे दर ते अचण ई नथो ॾे पियो। तू चोथो दुश्मननि में पंहिंजो नालो लिखाई, खुदा जे दोस्तनि में पंहिंजो नालो लिखाए। ॿियो इस्लाम जो रुकन आहे ज़कात, टियों रुकन आहे रमज़ान जा रोज़ा, चौथो रुकन आहे हज, ऐं पंजो रुकन मुंड में ॿुधायो मां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह से इंशाअल्लाह तव्हां असांखे सचो मुसलमान बनाए। अल्लाह से मुझी भी हाज़री कबूल फरमाए, अवां जी भी हाज़री कबूल फरमाए। अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजी हाज़री कबूल फरमा, या अल्लाह असांजूं दुआऊं कबूल फरमा,
या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके हिते जेके भी मुहब्बत वारा गॾु थिया आहिनि सभिनी जा बेड़ा पार फरमा। बीमार हुजनि त उनखे शफ़ाऊं अता फरमा। कर्ज़दार हुजनि त उनजा कर्ज़ लाह। या अल्लाह बे औलाद हुजनि त उनखे नेक नरीना औलाद अता फरमा। परेशान हाल हुजनि त तंजू परेशानियूं दूर फरमा। रिज़्क़ रोज़ी तंग हुजे त तंजो रिज़्क़ रोज़ी कुशादो फरमा। जेके जहान ज़िलन खां पनाह ॾे, ओचिते छटन खां असांखे बचाए जा। रोडन रस्तन जे हादसन खां पनाह रजा। या अल्लाह चोरन खां, धाड़ेलन खां, बदमाशन खां असांखे महफूज फरमाए जा। मुंहिंजा मौला इस्लाम जी लज सलामत रखजा। या अल्लाह रसूलुल्लाह जे उम्मत के पाण में ॿधी इत्तिफ़ाक़ नसीब फरमाए जा। मुंहिंजा मौला ही जलसो जन मल्हायो आ, उन्हनि जे माल में, ईमान में, दीन में, बच्चन में बरकतूं नसीब फरमा। या अल्लाह जेके असां टूटियूं फूटियूं चार ॻाल्हियूं कयूं हन उन्हीं ते असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। इएं न थिए जो असां रुगो वाह 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 करे हलिया वञूं, अमल न कयूं, असांखे इन्हीं खां बचाए जा। या रब्बल आलमीन हिदायत जे ॻाल्हियुनि ते असांखे सही नमूने सां इस्तिक़ामत भी नसीब फरमा, अमल भी नसीब फरमा। सबन ला घुरऊं था, पर हे ॿ टे सुवाल हन उन जो जवाब ॾियां पोइ तव्हांखे आख़िर दुआ कंदासीं इंशाअल्लाह। सुवाल ही आहे त औरत 2.5 महीना इद्दत गुज़ारे सघे थी या न? 2.5 महीना न को 40 ॾींहं। ॿ ॻाल्हियूं आहिनि इद्दत जूं, घणियूं ॻाल्हियूं बाबा? हिकिड़ी ॻाल्हि त जेकॾहिं औरत पेट सां आहे त उन जी इद्दत धार आहे। जेकॾहिं पेट सां नाहे त उन जी इद्दत धार आहे। चओ, पेट वारी औरत जी इद्दत धार आहे, सम्झो था? ऐं पेट खां सवा माना ॿार कोन्हे त उन जी इद्दत धार आहे। ख़ुदा पियो ख़ैर करे माईअ जो मुड़ुसु मरी वियो, पेट आहे, या भला माईअ खे मुड़ुसु तलाक ॾिनी पर पेट आहे, हाणे इन सूरत में इन्हीअ जी इद्दत आहे जेसी ताईं ॿार न ॼणे तेसी ताईं इद्दत ई इद्दत आहे। पर ईअं बि थी सघे थो अॼु मुड़ुसु मरी वियुसि ऐं सुभाणे ॿार ॼणे विधई त इद्दत ख़तमु, हिकिड़ो ॾींहुं इद्दत। चओ सुभान अल्लाह, हे क़ुरान अल्लाह जो फ़ैसिलो आहे। कल्ह हुनखे मुड़ुसु तलाक ॾिनी, कल्ह हुनखे मुड़ुसु तलाक ॾिनी, या कल्ह हुनजो मुड़ुसु मरी वियो ऐं माई खे पेट हो, वरी ॿिए ॾिहाड़े ते हुनखे 2 तारीख़ ते 3 तारीख़ ते 2-3 ॾींहंनि खां पोइ ॿारु ॼमी पियो। हाणे ॿारु ॼाओ, इद्दत ख़तमु, हाणे माई आजी आहे। पर भला जेकॾहिं मुड़ुसु मरी पियुसि ऐं नानी मासी चवंदियूं आहिनि न, अड़ी अदी हिन जो मुड़ुसु त गुज़ारे वियो आहे पर हिन वीचारी छोकिरी खे महीने खन जो ॿारु आहे। असांजे मुल्क जो रवाज आहे ऐं मुड़ुस जे मरण खां पोइ हुनजी माउ, हुनजी ससु पंहिंजे बिरादर में ऐलान कंदी आहे त जीअं हिन जी इज़त बरक़रार रहे। सुभाणे माण्हू न चवनि त मुड़ुस खां पोइ ॿारु ॼाओ अथसि, तंहिंजे करे मायूं वीचारियूं सियाणियूं कंदियूं आहिनि, अदी हिन खे मुड़ुसु त अॼु मरी वियो अथसि पर हिन मूं वारी छोकिरी खे या नूंहं खे हिन खे महीने जो या 2 महीननि जो ॿारु आहे। छा 2 महीननि जो ॿारु आहे? हाणे जॾहिं आहे त हाणे ॿारु ॼमंदो आहे 10 महीने, काएं महीने ॼमंदो आहे? हाणे हा 10 महीना यका वेहंदी जेसी ताईं ॿारु ॼणेसि। ॿारु ॼाओ, हाणे हिन जी इद्दत ख़तमु थी। हाणे सम्झी वियो न बाबा? इहा थी हिकिड़ी इद्दत। इहो क़िस्म आहे हिकिड़ो माना हमल वारो, हमल जी सूरत वारो, इहो हिकिड़ी इद्दत आहे। ऐं ॿी इद्दत वरी कहिड़ी आहे? ॿी इद्दत आहे त जंहिं औरत खे तलाक मिले या जंहिं औरत जो मुड़ुसु मरी वञे, ॿिन्ही हालतुनि में, मुड़ुसु मरण जी हालत में ऐं तलाक जी हालत में, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन जी इद्दत जो हुकुम ही आहे त जेकॾहिं उनखे पेट में ॿारु नाहे, चओ पेट में ॿारु, त पोइ उहा औरत 3 हैज़ वेहंदी। 3 हैज़, मूंखे लफ़्ज़ चवणो न हो पर सम्झायां। औरत खे महीने महीने माहवारी ईंदी आहे। छा ईंदो आहे बाबा? माहवारी माना औरत खे कुदरती तरह रत ईंदो आहे। पोइ कन खे 15-15 ॾींहं ईंदो आहे, कन खे महीने महीने ईंदो आहे, कन खे 2-2 महीना बि कोन ईंदो आहे।
ॿिनि महीननि खां पोइ ईंदो आहे। पोइ जंहिं औरत खे पेट बि कोन्हे, तलाक बि हुनखे मिली वई आहे, हाणे उहा तलाक खां पोइ इद्दत घणो वेहे, पेट कोन्हे हाणे घणा वेहे, 3 माह वारियूं। चओ घणा? हिकिड़ी माहवारी अचेसि पाक थिए, वरी ॿी माहवारी अचेसि पाक थिए, वरी 3 माहवारी अचेसि उहा बंदि थी, हाणे इद्दत ख़तमु आहे। सम्झो था न साईं? पर जंहिंजो मुड़ुसु मरी वञे, जंहिंजो मुड़ुसु, ॾाढी ॻाल्हि आहे, जंहिंजो मुड़ुसु ऐं पेट में ॿारु कोन्हेसि, सम्झो था न साईं? पेट में ॿारु कोन्हेसि, मुड़ुसु मरी वियो आहे, त उहा 4 महीना 10 ॾींहं वेहे। घणा महीना? 4 अशहुरिम व अशरा। क़ुरान थो फरमाए त 4 महीना ऐं 10 ॾींहं वेहे, हिकिड़ो ॾिहाड़ो 9 ॾींहं बि हुनखे करणु जाइज़ कोन्हनि। 4 महीना 10 ॾींहं करे पोइ इद्दत हुनजी ख़तमु थींदी, पोइ भली वञी शादी करे, बशर्ते कि हुनखे पेट न हुजे। पेट हूंदो त पोइ तव्हां ॿुधो आहे त हुनजी इद्दत वज़ो हमल आहे, हमल किरी पवे, हमल छॾे ॼणे वेझे त उन सां। असांजा वरी माण्हू तकड़ा हूंदा आहिनि, अबा मिड़ई 40 ते उथारे छॾियोसि। न बाबा न, सख़्तु गुनाह हुआ। क़ुरान शरीफ़ में इद्दत जो ज़िक्र आहे। जेकॾहिं को शख़्स औरत जी इद्दत पूरी नथो कराए त तमामु सख़्तु कबीरो गुनाह थो करे। उहो तमामु वॾे खां वॾो, दुनिया जे गुनाहनि में जेके वॾा गुनाह आहिनि उनमें वॾे खां वॾो गुनाह हुआ इद्दत खे छॾे ॾियणु। तंहिंजे करे न को 2.5 महीना, न को 40 ॾिहाड़ा, न को छा, इहो तरीक़ो जेको इद्दत जो मूं तव्हांखे ॿुधायो आहे, इन तरीक़े सां इद्दत विहारबी आहे। चए थो पीरान पीर ऐं गौसल आज़म कंहिं ॿिए पीर खे बि सॾे सघिजे थो या न? ॿिया ॿिए कंहिं पीर खे बि गौसल आज़म चइजे या न? अदा इहो सुवालु अॻे केरु बि कोन कंदो हो, हाणे थियो आहे बेअदबी जो ज़मानो। कहिड़ो ज़मानो आहे? अदा चओ, ॾाढे चओ, हाणे कहिड़ो ज़मानो आहे? अॻे माण्हू कोन इहो सुवालु कंदा हुआ। छाजे करे? सभु कंहिंखे ख़बर आहे त इमाम आज़म जेको आहे सो आहे। चओ सुभान अल्लाह। हालांकि इमाम शाफ़ई बि आहे, इमाम मालिक बि आहे, इमाम अहमद बिन हंबल बि आहे, इमाम मोहम्मद बि आहे, इमाम अबू यूसुफ बि आहे, इमाम ज़ुफ़र बि आहे, वॾा वॾा फ़िक़ह जा इमाम हुआ। पर सभिनी बुज़ुर्गनि चयो त इमाम आज़म अबू हनीफ़ो आहे। ॿियनि खे इमाम चइबो पर आज़म कोन चइबो। इमाम आज़म जेको आहे सो आहे। चओ सुभान अल्लाह। ॿिए अॼु ताईं उन खे कंहिंखे 1400 साल गुज़रिया आहिनि, अॼु ताईं कंहिं खे बि इमाम आज़म कोन चयो अथनि। छो त जंहिंखे न हिकिड़ो लक़ब मिलंदो आहे उहो उन खे सूहंदो आहे, ॿिए खे उहो लक़ब, ॾाढे ॻाल्हायो, ॿिए खे उहो लक़ब न ॾिबो आहे। लक़ब खोटा आहिनि छा? परावा लक़ब छो था कंहिंखे ॾियो? तंहिंजे करे इमाम आज़म खां पोइ ॿियो को इमाम आज़म कोन्हे, त इहो लक़ब ॿिए खे न ॾिबो। दाता गंज बख़्श, चओ सुभान अल्लाह। नालो आहे अली हजवेरी। छा आहे नालो? अली, पर लक़ब अथसि गंज बख़्श, खज़ानो ॾींदड़। दाता छा चइबो आहे हुनखे? दाता गंज बख़्श। ॿिए कंहिंखे दाता गंज बख़्श कोन चइबो। अहिड़े तरीक़े सां ख्वाजा महबूब इलाही, चओ सुभान अल्लाह। ॾाढो जो ख्वाजा महबूब इलाही, इहो उन ज़माने जे वलीअनि आलिमनि सोचे सम्झे इहो लक़ब ॾिनो कंहिंखे, हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया खे। चओ सुभान अल्लाह। महबूब इलाही। अहिड़े तरीक़े सां वरी जेको ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती हो, उन खे वरी लक़ब ॾिनऊं सभिनी गॾिजी त बाबा इहो बुज़ुर्ग आहे। मुईनुद्दीन त नालो अथसि पर लक़ब अथसि हिंदुल वली। छा? हिंदुल, हिन सॼे हिंदुस्तान जो वली। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। अबा इहे चइबो आहे न साईं, इहे लक़ब आहिनि न। उन खां पोइ तव्हां ॾिसो इहो लक़ब कंहिं खे ॿिए खे कोन मिलियो आहे। तव्हांजे हिते लाड़काणे में रहमतपुर शरीफ़ में बुज़ुर्ग रहंदा हुआ, जंहिंजो नालो हो साईं पीर मोहम्मद ख्वाजा अब्दुल गफ़ार। उनखे माण्हू चवंदा हुआ पीर मिठा साईं। छा चवंदा हुआ बाबा? ॾाढे चओ पीर, पर ॿियो मिठो त कोन थियो आहे। सम्झो था न, साईं मशहूरनि शरीफ़ वारा खे चवंदा साईं मशहूरनि वारा। छा चवंदा साईं? अहिड़े तरीक़े सां हाणे जॾहिं लक़ब मुक़ररु रहनि, जंहिंखे जेके आहिनि उहे आहिनि, हाणे पराओ पटको लाहे ॿिए जे मथे ते रखो, इहो केरु थो तव्हांखे सम्झे? अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं गौसल आज़म आहे त हिकिड़ो बगदाद वारो आहे। ॿिए खे गौसल आज़म, ॾाढे चओ ॿिए खे गौसल आज़म। जॾहिं तव्हां भिटाई हिकिड़ो आहे कलंदर शहबाज़, सुभाणे कंहिं पीर खे हेसे कलंदर शहबाज़ आहे, माण्हू हणसि मोचड़ा। ईअं भणा छिता अची थिया, हुनजो लक़ब हुनखे, हुनजो लक़ब हुनखे। रोज़े धणी हिकिड़ो आहे, चओ सुभान अल्लाह। ॾाढे ॻाल्हायो सुभान अल्लाह।
जेको न ईअं करे थो तव्हां उन पीर जो लक़ब पंहिंजे पुट ते रखो त कीअं था हुनजा मुरीद चिड़नि, पाण ई ख़बर पइजी वेंदसि। आख़िर जेको पाण खे थो गौसल आज़म सॾाए या पंहिंजे पीर खे थो गौसल आज़म चवे, तव्हां वरी उन पीर जो लक़ब पंहिंजे पुट ते रखो त हीउ बि असांजो पुटु फलाणे लक़ब वारो आहे, वरी असांजे मुर्शिद जो लक़ब थो रखे। अड़े तो वारो पीर कल्ह ॼाओ आहे, को मुहाणो आहे, को मीर बहर आहे, को माछी आहे, त को मलाह आहे। अब्दुल कादिर जीलानी त सचो सैयद आहे। गौसल आज़म अकेलो आहे, चओ सुभान अल्लाह, ॿिए खे गौसल आज़म कोन चइबो। अल्लाह साईं शल हिदायत नसीब करे। बाक़ी हाणे पंहिंजे में को लक़ब रखंदो वटे त पाण ॼाणे। हे मां तव्हांखे 2 टे दफ़ा ॿुधायो आहे, वरी बि पुछो था त जतोई साहब जो ख़ुतबो पढ़जे या न पढ़जे, ज़रूरु पढ़जे। ख़ुतबो जतोई जो पढ़बो, जेके हुनखे ग़लति चवनि था से पाण ग़लति आहिनि। ऐं जतोई साहब जे जन शेरनि खे हुन ग़लति चयो आहे त फलाणो शहर जतोई जो ग़लति आहे। उन मुले खे सोचणु खपे त पिणे वारे ख़ुतबे में बि साॻा शेर लिखा पिया आहिनि। जेकॾहिं जतोई जा शेर ग़लति आहिनि त पोइ पिणे वारा शेर बि ग़लति आहिनि, पिणे बि साॻा ई अखर चया आहिनि। तव्हांजे करे जेकॾहिं त पंहिंजे पिणे खे बचाए थो त पोइ जतोई बि बचो पियो आहे इनशा अल्लाह ताला। जतोई जो ख़ुतबो सही आहे, उनखे भली पढ़ियो वञे। शिया न्याज़ कनि था उहो खाइजे या न खाइजे, बुख लॻी अथव छा? सुनत जमायत वारनि जूं ख़ैरातूं खाओ, छॾो गिलाखोरनि खे। उहे गिलाऊं बि कनि, गंद बि कलाइनि, वरी तव्हां भत ते बीठा हुजो, सुठो न आहे। कोरट वारो निकाह जाइज़ आहे या न, इहो मूंखां छो था पुछो? उन खां पुछो जंहिंजी धीअ भॼी वञे। ॾे ख़बर आहे हुन तुम्हारी धीअ भॼी वञी कोरट में निकाह कयो जाइज़ आहे? हू चवंदो तो बि ज़ुल्म। शरीयत बि ईअं थी चवे त कोरट वारो निकाह जाइज़ कोन्हे, निकाह उहो जेको अबो अम्मा ख़ुशी सां कराइजे। हिते सुवाल आहे त हुज़ूर करीम पाण मांग ॾिनी आहे या न? हाओ, किताबनि मां साबित आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई दफ़ा अज़ान चई आहे। ॿियो सुवाल आहे हुज़ूर पाक जो शान मथे या क़ुरान जो शान मथे? अहिड़ा सुवाल न कंदा कयो, छो त जाहिल सम्झंदा कोन, पोइ हिक जी ॿी कंदा। पर मां रुॻो एतिरो तव्हांखे ॿुधायां थो त क़ुरान ख़ुदि रसूलुल्लाह जो शान बयान थो करे। माण्हू था चवनि त हैदराबाद में हज़रत अलीअ जा क़दम आहिनि, इहो वाक़ई आहे या न? न दा, ये जेके हैदराबाद में ठाहियो वेठा आहिनि से इन्हनि जी का तारीख़ कान्हे, को सबूत कोन्हे, का हदीस कान्हे। हथरादू कूड़ा ठाहे रखिया अथनि ऐं मीरनि ठाहे रखिया हा, इन जो को बि शरीयत में सबूत कोन्हे। मैयत सां गॾु खट ते क़ुरान पाक खणी हलजे या न? क़ुरान त रहमत ई रहमत आहे, पर खट ते खणण सां माण्हू अॻिते थींदा आहिनि, पोइते थींदा आहिनि, मिटी थींदी आहे, दज़ थींदी आहे, बेअदबी थींदी आहे। इन बेअदबी जे ख़ौफ़ जे करे, अॻियां पोयां पुठी ॾियण जे ख़तरे जे करे क़ुरान पढ़ी बश कराइजे, पर खट ते रखी न हलिजे। जंहिंखे ॾाढी सुन्नत ते न हुजे उन जे पुठियां निमाज़ पढ़जे या न? भला इहो बि त पुछो त पोयां ॾाढ़ी वारा आहिनि या बेॾाढ़िया आहिनि? रुस्तम वग़ैरह पेश इमाम खे त ॾाढ़ी कान्हे, पर पुठियनि खे आहे। जे पुठियनि खे बि कोन्हे त मुल्क मिड़ई मंसूर। पेश इमाम जे लाइ ॾाढ़ी जो हुजणु ज़रूरी आहे। जे बिना वुज़ू जे निमाज़ कान थींदी त ईअं पेश इमाम खे ॾाढ़ी न हूंदी त निमाज़ कान थींदी। पर ॾाढ़ी बि हुजे माना कब्ज़े ते, मुठ ते, घणी हुजे बाबा, मुठ खां घटि आहे त बि कान थींदी। जेको आलिम बा अमल खे चवे वहाबी या शियो, उन जे बारे में छा फ़रमान आहे? आलिम बा अमल सुन्नी खे शियो न चइबो, आलिम बा अमल सुन्नीअ खे वहाबी न चइबो। जेको चवंदो इहो तोहमत थो हणे, शरीयत जो कानून हुजे त उनखे 80 देड़ा हणजनि। घणा देड़ा? 80 देड़ा। पर छा कयूं, कानून आहे ज़रदारीअ जो, शरीयत जो आहे कोन। तंहिंजे करे जेकॾहिं शरीयत जो कानून हुजे तोहमत वारे खे 80 देड़ा हणजबा। ॿियो सुवाल आहे त हज़रत अमीर मुआविया खे ते जेको हक़ ते नथो सम्झे उहो सुन्नी आहे या न? हज़रत अमीर मुआविया रसूलुल्लाह जो सालो आहे। हज़रत अमीर मुआविया रसूलुल्लाह जो कातिबुल वही आहे। हज़रत अमीर मुआविया नबी पाक अलैहिस्सलाम जो असहाबी आहे। उन जे पुट खणी गंद कयो, उन सां अमीर मुआविया जो को वास्तो कोन्हे। जीअं असांखे ॿियनि असहाबनि जो अदब करिणो आहे, ईअं हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जो बि अदब करिणो आहे। जेको उन जो अदब नथो करे उहो अंदर में शियो आहे। ज़ाहिर में खणी सुन्नी सॾाए त भली सॾाए, पर उहो सुन्नी कोन्हे, उहो अंदर में शियो आहे। अहिड़े खां बचो, अल्लाह ताला शल तव्हां असांखे बचाए छॾे। सुवाल सुठा के कयो। गाननि जे तिर्ज़ ते नात या मौलूद चइजे या न? बाबा मड़ी नात चइजे, पोइ हाणे तिर्ज़ बिर्ज़ खणी मटाए छॾियो।
वाह बि था चवनि त सलातो सलाम मदीने पाक में पढ़जे, हिते न, छो हिते नबी कोन्हे छा? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे, मोहम्मद अल्लाह जो रसूल हिते बि आहे, त हिते बि पढ़बो जाइज़ आहे। हिकिड़ो कलम, हिकिड़ी बंदी, हिकिड़ो लिखण वारो। जंहिं औरत खे तलाक हुजे, इद्दत खां बग़ैर शादी करे सघे थी, मां हाणे ॿुधायोमांव त इद्दत खां सवा शादी कंदी त उहो निकाह हुई हराम आहे। निकाह हुई, इद्दत ज़रूरु गुज़ारे पोइ शादी करे। जेको गौस पाक जे कदम मुबारक खे न मञे उहो वली आहे या न? पीराण पीर चयो आहे त मुंहिंजो कदम वलीअ ते आहे। कंहिं ते आहे? ॾाढे जो कंहिं ते आहे? जेको नथो मञे सो गॾ हुआ, छो त हुज़ूर ईअं चयो आहे त मुंहिंजो गॾ ते कदम कोन्हे, मुंहिंजो वलीअ ते कदम आहे। कंहिं ते कदम आहे? मुंहिंजो वलीअ ते, गॾ ते। तव्हां जेकर रसूल गौस पाक जे कदम खे नथो मञे त वली कोन्हे, उहो गॾ हुआ। मुर्शिद खे काबो क़िबलो चई सघिजे थो या न? काबो ऐं क़िबलो चवण खां किताबनि मनो कई आहे। किताबनि में इन शइ जी मनो लिखियलु आहे त कंहिंखे काबो क़िबलो न चवंदा कयो। काबो क़िबलो जेको आहे सो आहे। बसि ड्राउट थियो। अञा कंहिंखे खपे त सुवाल करे सघे थो, भली सुवाल करे। हाणे हथड़ा खणो, दुआ घुरो अलाह जे दरगाह में। या इलाहुल आलमीन, असांजे फ़क़ीरनि जी ख़ैरात क़बूल